काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असांजी दुआऊं अलाही बारगाह में क़बूल नथियूं थियनि। उहे दोस्त ही वीडियो आख़िर ताईं ॾिसनि। उमेद आहे वाक़ियो ॿुधण खां बाद उन्हनि जो ईमान ताज़ो थी वेंदो। हज़रत उमर फारूक जो दौर, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में उमर फारूक खे अल्लाह उन जी तबियत में एॾो जलाल रखियो, जितां उमर फारूक मटींदा हुआ साम्हूं त शैतान बि कोन ईंदो। माना कॾहिं बि उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जो साम्हूं शैतान साम्हूं उन रस्ते तां कोन आयो जंहिं रस्ते तां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मटींदा हुआ। हज़रत उमर फारूक जे दौर में हिकु शख़्स मवाली हो, सॼो ॾींहुं सॼी राति नशे शराफ़ में गुज़ारींदो हो। हिकु ॾींहुं शराफ़ जी बोतल वठी वियो पियो, जंहिं रस्ते तां वञे त साम्हूं उमर फारूक पियो अचे। जॾहिं उन मवाली जी नज़र हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ते पई त उन मवालीअ जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। मवालीअ चयो त आउं शराफ़ जी बोतल खणियो पियो वञा, साम्हूं उमर फारूक पियो अचे, उहो उमर फारूक पियो अचे जंहिंजे साम्हूं शैतान बि कॾहिं कोन आयो आहे। मुंहिंजो कहिड़ो अंजाम थींदो। इन ख़ौफ़ में अलाह खे अर्ज़ु कई, या अलाह साईं मुंहिंजी गुनाहनि खां तुंहिंजूं रहमतूं मथनि, या अलाह साईं मुंहिंजे गुनाह माफ़ फरमा, मुंहिंजे हिन गुनाह ते पर्दो रखिजांइ। अॼु खां पोइ तौबा थो कयां, हीउ शराब कोन पींदो, हीउ गुनाह कोन कंदो, अॼु मूंखे उमर फारूक खां बचाइजांइ। इहा दुआ घुरी शराफ़ जी बोतल टुवाल वेड़े अॻिते हलियो त उमर फारूक साम्हूं आयो। उमर फारूक पुछियो छा खयो अथई? मवाली ख़ौफ़ जी हालत में चई त साईं खीर खणियो पियो वञा पंहिंजे बचनि जे लाइ। उमर फारूक चयो ॾिसां त छा खयो अथई। जॾहिं उन लिकाइण लॻो, मवाली सोचियो शराफ़ जी बोतल अगरि उमर फारूक ॾिठी त मुंहिंजो अंजाम छा थींदो। इन ख़ौफ़ मां उहो शराफ़ जी बोतल लिकाई त उमर फारूक जीअं उन टुवाल खे छिक ॾिनी न, शराफ़ जी बोतल ज़मीन ते किरी ढक खुलण सां खीर हारजणु शुरू थी वियो। उमर फारूक चयो शख़्स रो न थो, आउं खीर वठी थो ॾियां। उहो शख़्स चवणु लॻो उमर फारूक इन करे नथो रोआं त मुंहिंजो खीर हारिजी वियो, इन करे रोआं थो। अलाह केॾो रहमान ऐं रहीम आहे। मूं गुनहगार जी दुआ अलाह पंहिंजी बारगाह में क़बूल कई। मुंहिंजी केॾी उन अलाह ताला मदद कई। हिन गुनहगार जी सॼी ज़िंदगी शराफ़ में गुज़री। उमर फारूक छा माजरो आहे। मवाली चवणु लॻो आउं शराफ़ जी बोतल वठियो पिया थो, जीअं तो ते मुंहिंजी नज़र पई, मूं ख़ौफ़ में अलाह खे सॾु कयो, या अलाह साईं मुंहिंजे गुनाहनि खां तुंहिंजूं रहमतूं मथे आहिनि, मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा, अॼु मूंखे उमर फारूक खां बचाइजांइ, आईंदा उहे गुनाह कोन कंदुसि। जीअं उहो शराफ़ जी बोतल खणी आयो त जीअं टुवाल खे छिकनी, उहा बोतल ज़मीन ते किरी त उन मां खीर हारजणु थी वियो। अलाह केॾो रहमान रहीम आहे, उन शराफ़ मां खीर करे छॾियो। मूं गुनहगार हिकु चकर अलाह खे सॾु कयो, सदाईं मूं अलाह जी नाफ़रमानी कई। जॾहिं मूं अॼु सॾु कयो, अलाह मुंहिंजी केॾी मदद कई, केॾा रहमान रहीम आहे। दोस्तो ॾिसो कि मवाली अलाह खे सॾु कयो, अलाह उनजी केॾी मदद फरमाई। ऐं माण्हू चवनि था अलाह ताला असांजी दुआऊं पंहिंजी बारगाह में क़बूल कोन थो करे। उमेद आहे त हिन वीडियो में तव्हांखे वॾी मालूमात मिली हूंदी। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक करे असांजे फेसबुक पेज खे फॉलो करे वठो।